शायद कोसो यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। जी हाँ दोस्तों, शायद कोसो वर्क यूट्यूब चैनल में अॼु तव्हांखे बहितरीनु अपडेट तव्हांखे शेयर कंदासीं। दोस्तों, पहिरियों ड्रामो बहितरीनु हली रहियो आहे, तव्हां ॾिठो आहे, जंहिंमें हाणे सागर ख़ान खे अञा असली माण्हू जाबर हथ न आया आहियो ऐं क़ासिम खे बि छॾाइण जे लाइ लॻा पिया आहिनि। तव्हां ॾिठो करम ख़ान वारा ऐं कीअं बि करे इन खे छॾाइण में कामयाबु थी वेंदा मंसूर ख़ान खां। ऐं हेॾा जेको आहे क़ासिम हाली त ठीकु आहे, लेकिन हुन जाबर फ़िलहालु सुकून सां आज़ादु घुमे थो। कॾहिं वण जे हेठां पियो आहे, कॾहिं बूटनि जे हेठां पियो आहे, कॾहिं वाटर में पियो आहे। यानी हुनजी बि इज़त हिकु फलूदे वारी थी वई आहे। बाक़ी रही ॻाल्हि एॾा सिकू जो बि तमामु जल्द को न को रस्तो निकिरंदो, को न को उन जे लाइ बि मुसीबत घटि थींदी। फ़िलहालु उहो बि लिखियो पियो आहे भाऊ खां अकबर ख़ान वटि। अकबर ख़ान जी इहा कोशिशि आहे त हिन जो मां ठाहु कराए छॾियां। दोस्तों, वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी थिए। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शायद कोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।